नाज़रीन, जोही खां सां रिपोर्ट शेयर कई है मुश्ताक अली रोधनानी। रिपोर्ट मूजिब नवाब वली मोहम्मद में बेगुनाह कतल थी वियल भुंड बिरादरी के 5 माण्हुनि खे कतल कंदड़ जवाबदारनि खिलाफ़ FIR दाख़िल न थियण खिलाफ़ सियासी समाजी अॻवाननि SUP ऑफिस जोही खां हथनि में प्ले कार्ड खणी दादू जोही रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। SUP के सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि जो नवाब वली मोहम्मद में ज़रदारी बिरादरी के हथियारबंदनि तरफ़ां ज़मीन ते बीठल बेगुनाह भुंड बिरादरी के माण्हुनि मथां कातलानो हमलो करे 5 माण्हू कतल करण खिलाफ़ कामरेड गुलाम कादिर लगारी, खलील आरिफ सूमरो, अयूब लगारी, अब्दुल्ला खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में SUP ऑफिस खां एहतिजाजी मुज़ाहिरो दादू जोही रोड ते धरणो हयो वियो। इन मौके ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो त पीपल्स पार्टी के बाअसर वडेरनि भुंड बिरादरी मथां कातलानो हमलो 5 माण्हू शहीद किया विया आहिनि। कातिल बाअसर हुजण करे भुंड बिरादरी जा लाश रस्तनि ते आहिनि। गुज़िरियल 2 ॾींहनि बावजूद FIR बि दाख़िल न थी सघी आहे। पीपल्स पार्टी मरकज़ी क़यादत बाअसर ज़रदारियुनि सां बुट बणियल आहे। हिननि चयो त नवाबशाह ज़िले में ज़रदारी राॼ आहे। बाअसर अॻियां कानून लागू कंदड़ इदारा बेवस बणियल आहिनि। मुतासिरीन ॻोठाणा नेशनल हाईवे ते लाश रखी सरापा एहतजाज आहे। तंहिं बावजूद भी बाअसर जवाबदारनि खिलाफ़ FIR दाख़िल न थी सघी आहे। मुज़ाहिरीन चयो त पीपल्स पार्टी ट्रैक्टर मार्च करे ॾेखारनि पिया असां ग़रीब हारियुनि सां गॾु आहियूं। हींअर पीपल्स पार्टी वारा किथे आहिनि? 5 हारी बेगुनाह कतल थिया आहिनि। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, IG सिंध पुलिस समेत आला इख्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त जवाबदारनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे कतल थियल भुंड बिरादरी जे मुतासिरीन ॻोठाणनि सां इंसाफ़ कयो वञे।